दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु मुंहिंजी वीडियो जो जेको उनवान आहे उहो आहे त क़ाबिलियत कीअं वधाइजे। माण्हू जेके यूनिवर्सिटी में पंहिंजा ॿार मोकिलीनि था ऐं जेके शागिर्द मुख़्तलिफ़ शोबनि में तालीम पढ़नि था उहे ऐं उन खां अलावा ॿिया जेके नौजवान माण्हू मुख़्तलिफ़ फील्ड्स में कमु कनि था, मुख़्तलिफ़ इदारनि में नौकरी कनि था, कारोबार कनि था, उन्हनि सभिनी खे हिकिड़ो मुंहिंजो हिकिड़ो मशवरो आहे त उहे पंहिंजो पाण ऐं पंहिंजे ॿारनि में क़ाबिलियत वधाइनि, पैदा कनि। हाणे क़ाबिलियत पैदा कराइण लाइ या करण लाइ कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत पए थी। जेको मुंहिंजो तजुर्बो आहे उहो इहो आहे त क़ाबिलियत वधाइण लाइ जेका सो इल्म जी ज़रूरत पए थी, पढ़ण जी ज़रूरत पए थी, ॼाण जी ज़रूरत पए थी, तमामु घणो पढ़णो पए थो, वास्ट स्टडी करणी पए थी, तॾहिं वञी क़ाबिलियत पैदा थींदी आहे। हाणे क़ाबिलियत पैदा करण लाइ मुंहिंजो जेको मशवरो आहे या मुंहिंजी जेका सलाह आहे दोस्तनि खे त उहे पंहिंजे जेको तदरीसी इल्मु आहे, जेको कॉलेज ऐं यूनिवर्सिटी में पढ़ायो थो वञे उनखे त पढ़णु जारी रखनि। उहो पढ़णु तमामु ज़रूरी आहे, पर उन खां पोइ उन खां अलावा जेकॾहिं वक़्तु बचे त पोइ छा पढ़िजे, उन लाइ मुंहिंजी हिकिड़ी सलाह दोस्तनि खे, नौजवाननि खे ऐं मुख़्तलिफ़ फील्ड्स में कमु कंदड़ माण्हुनि खे, इवन सियासी कारकुननि खे जेके तक़रीरूं करणु चाहिनि था, जेके स्टेज सेक्रेटरी या स्टेज जा बादशाह थियणु चाहिनि था, उहे पंहिंजे इल्म में वाधारो कनि, इल्म में इज़ाफ़ो कनि। इल्म में इज़ाफ़े करण लाइ जेके मूं वटि जेको मशवरो आहे या मुंहिंजी जेका सलाह आहे उहा हीअ आहे त मुंहिंजा दोस्तो, तव्हां हिकु तरतीब जेका ठाहियो, पंहिंजी जेका पढ़ाई कयो, तदरीसी इल्मु अलॻि आहे, यूनिवर्सिटी जी पढ़ाई खां सवाइ जेको टाइम मिले उन लाइ तव्हां पंहिंजो हिकिड़ो सिस्टम ठाहियो, हिकिड़ो सिलेबस ठाहियो। हाणे उहो पढ़ाई जी तरतीब कीअं थींदी, उन में मुंहिंजो मशवरो हीअ आहे त सभ खां पहिरीं तव्हां इंसान ज़ात जी तारीख़ पढ़ो त इंसानु हिन पोज़ीशन में कीअं पहुतो। चवंदा आहिनि न त इंसानु ग़ारनि ऐं चोरनि में रहंदो हो, इंसानु कीअं हिन मंज़िल ताईं कीअं पहुतो आहे, इहा हिकिड़ी तारीख़ आहे। इंसान जी तारीख़ ते जेकॾहिं अव्हां 5 किताब पढ़ण में बि कामयाबु विया त तव्हां इंसान ज़ात जी तारीख़ पढ़ी छॾी। ठीकु आहे। उन खां पोइ हाणे हिकिड़ो त इहो पासो त इंसान ज़ात जी तारीख़ पढ़िजे, उहा तारीख़ पढ़ीसूं। ॿियो त इंसानु पंहिंजे जियापे जी हिकिड़ी जंग विड़ियो आहे, जदोजहद कंदो आयो आहे। इंसान ज़ात जी जदोजहद जी तारीख़, उन पंहिंजे जियापे लाइ कहिड़ियूं जदोजहदूं कयूं, कहिड़ा जेके सो मसइला आया अथनि साम्हूं, कहिड़ियूं वॾियूं रुकावटूं आयूं अथनि, उन्हनि खे उन्हनि कीअं हल कयो आहे, उन जी हिकिड़ी तारीख़ आहे। माण्हुनि उहा तारीख़ लिखी आहे ऐं उहा तारीख़ पढ़णु तमामु ज़रूरी आहे। इंसान ज़ात जी तारीख़, इंसानी जदोजहद जी तारीख़, उन खां पोइ फ़लसफ़ी पढ़णु तमामु ज़रूरी आहे त इंसान ज़ात ऐं हीअ सिज चंड तारा, हीअ धरती ऐं हीअ जेको सॼो समाज आहे उहो कीअं हले थो, या सोसाइटियूं, हीअ सॼो जहान कीअं हले थो, उन खे हलाइण में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अॻियां अचनि थियूं। त फ़िलासफ़ी, लव टू नॉलेज एंड विज़डम। फ़िलासफ़ी जी माना इहा आहे त ॼाण सां प्यारु कयो ऐं अकुलमंद थियो, विज़डम अख़्तियार कयो, इहो आहे फ़लसफ़ो। फ़िलासफ़ी जी तारीख़, फ़िलासफ़ी जी डेफिनेशन। त साथियो, पंहिंजो जेको अॼु मौज़ू आहे उहो ॿियो कुझु बि कोन्हे, सिर्फ़ु इहो आहे त अव्हांखे ॿुधायां त तव्हां पंहिंजो अकुलु ऐं इल्मु, पंहिंजो जेको आहे सो क़ाबिलियत, फुर्ती, उहा कीअं तव्हां वधायो, माण्हू चुस्त कीअं हुजे, अकुलमंद कीअं हुजे। उन लाइ मूं तव्हांखे सभ खां पहिरीं ॿुधायो त इंसान ज़ात जी तारीख़, इंसानी जदोजहद जी तारीख़, फ़लसफ़ो, उन खां पोइ हिंद सिंध जी तारीख़, जंहिंखे पाण इंडो पाक जी हिस्ट्री चवंदा आहियूं, पुराणे ज़माने में हिंद सिंध जी तारीख़ चइबो हो, उहा बि तमामु ज़रूरी आहे। ऐं पोइ पार्टीशन ऑफ इंडिया,
हे हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जो जेको विरहाङो थियो आहे उहो कीअं थियो आहे, कहिड़नि मरहलनि मां गुज़रियो आहे, उन में कहिड़ियूं चङायूं कहिड़ियूं ख़राबियूं ऐं उन में कहिड़नि माण्हुनि किरदारु अदा कयो, उन्हनि माण्हुनि जे बारे में तारीख़ छा थी लिखे, हुन ते किताबु पढ़ो। उन खां पोइ असां वटि तमामु फ़लसफ़े जो वॾे में वॾो तमामु इकोनॉमिक्स जो ऐं फ़लसफ़े जो माहिर वॾो आलिम अकुलमंद उहो मार्क्स, कार्ल मार्क्स। त मार्क्सिज़म पढ़णु बि ज़रूरी आहे। कुझु किताब पढ़ी वरितासीं, तारीख़ ते पढ़ी वरितासीं, इंसानी जदोजहद ते पढ़ी वरितासीं ऐं फ़लसफ़े ते पढ़ी वरितासीं। 5-6 किताब पढ़ो, पाण सम्झ में अची वेंदी ॻाल्हि। उन खां पोइ पार्टीशन ते पढ़ो, पार्टीशन ते पढ़ियोसीं, पोइ वरी जेको आहे सो मार्क्सिज़म पढ़िजे। मार्क्सिज़म पढ़ियोसीं, उन खां पोइ 1917 अक्टूबर बाल्शेविक इनकलाब, दुनिया जो मशहूरु तरीन इनकलाब, लेनिन जी अॻुवाणी में मार्क्सिस्ट लेनिनिस्ट मार्क्सिज़म लेनिनिज़म जी बुनियाद ते हिकिड़ो इनकलाब आयो, उनखे अक्टूबर रेवोल्यूशन चइबो आहे। उन ते किताबु पढ़ो त उहो कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़रियो, उहो हले थो, ख़तमु थियो, छा थियो, उन जे अॻियां कहिड़ियूं रुकावटूं आहियूं, उहो पढ़ियोसीं। उन खां पोइ मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे जंग अज़ीम, पहिरीं महाभारी लड़ाई ऐं ॿी महाभारी लड़ाई, उन ते पढ़ो। उन ते इंसाइक्लोपीडिया मौजूदु आहे मार्केट में। ऐं अॻिते हली तव्हांखे ॿिए पंहिंजी वीडियो में ऐं तव्हांखे मुख़्तलिफ़ शोबनि जे तव्हांखे किताब ॿुधाईंदुसि कहिड़ा पढ़णु खपनि, तारीख़ ते कहिड़ा किताब लिखियल आहिनि, मार्क्सिज़म ते कहिड़ा किताब आहिनि, त इहे सभु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। उन खां पोइ हिंद सिंध जी तारीख़ पढ़ी, फ़लसफ़ा बि पढ़िया। ऐं उन खां पोइ हिकिड़ी ॿी शइ आहे जेका पढ़णु ज़रूरी आहे। असांजी पंहिंजी जेका वॾेरा शाही आहे, जेको रूलिंग क्लास आहे, उन जे कारनामनि जी तारीख़, उन्हनि जी सियासी तारीख़, उन्हनि जो किरदारु कहिड़ो रहियो आहे, उन मां चङायूं कहिड़ियूं थियूं आहिनि, ख़राबियूं कहिड़ियूं थियूं, चङायूं ऐं मठायूं ॿई पढ़णु खपनि। किताब मिलनि था, मार्केट में मिलनि था। हाणे पढ़ियोसीं, पढ़ण खां पोइ असांखे हिकिड़ी ॿी शइ आहे, उहा ज़रूरु पढ़णु खपे। उहा आहे नफ़्सियात पढ़िजे, उहो बि फ़लसफ़ी जो हिकिड़ो हिसो आहे। उन खां पोइ असांखे सियासत पढ़णु खपे, सियासी अदब ऐं मुआशियात, इहो तमामु ज़रूरी आहे। उन खां पोइ सिंधी अदब एॾो त वॾो अदब आहे जो अवां 10 साल लॻायो त बि उहो पूरो कोन पवंदो, पर उनखे पढ़णो आहे। तमामु क़ाबिलियत वधाइण लाइ सिंधी अदब, सिंधी अफ़सानो, सिंधी नाविल, सिंधी शेर अदब, शाह सचल सामी तमामु ज़रूरी आहिनि पढ़णु। उन खां अलावा जदीद दौर जा पंहिंजा शाइर कहिड़ा नाला वठनि, उहा शाइरी पढ़ो। ऐं रोज़ानी अख़बारूं, सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी तमामु ज़रूरी आहे। ऐं उन खां अलावा पाण वटि जेके वीडियो ते या मूवी ते जेके अचनि थियूं, फिक्शन जूं जेके अचनि थियूं, फिल्मूं अचनि थियूं, ऐं उन खां पोइ जेके नंढा वॾा नाटक अचनि था, उहे तमामु ॾिसणु ज़रूरी आहिनि। ऐं स्टेज जा शो, उहे ॾिसणु तमामु ज़रूरी आहिनि। हाणे इन लाइ वक़्त जी ज़रूरत पवंदी। इहो समूरो असांजो जेको इल्मु आहे, अदब आहे, उहो मार्केट में मिले थो, असांजी मोबाइल ते मिले थो, गूगल ते मिले थो। ऐं पढ़णु तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हांखे अक़लमंद थियणो आहे, तव्हांखे नाविल पढ़णो आहे, तव्हांखे ल्यू टॉलस्टॉय जा नाविल पढ़णा, अव्हांखे सिराज मेमन जा नाविल पढ़णा, असांखे कुर्तुल ऐन हैदर जा नाविल पढ़णा, असांखे रूसी चीनी नाविल पढ़णा, नौजवानों का गीत पढ़णो आहे, असांखे जंग ऐं अमन, वार एंड पीस पढ़णो आहे, हिना करेना पढ़णो आहे, असांखे रिज़रेक्शन पढ़णो आहे, ऐं असांखे शेर अदब पढ़णो आहे, शाइरी पढ़णी आहे। त इन पढ़ण सां शाइरी सिंधी पढ़िजे, पर उर्दू शाइरी में तमामु वॾा शाहकार किताबनि में बि आहे। इंसानी तारीख़ ते, जदोजहद तारीख़ ते असां वटि मूसा से मार्क्स जहिड़ा किताब पिया आहिनि, असां वटि सही सतसंग जा खोड़ सारा किताब, पर असां वटि पंहिंजो सिंधी अदब बि आहे। अंग्रेज़ी में त तमामु घणो लिखियो आहे, उहो पढ़णु खपे। दोस्तो, मुंहिंजो जेको अॼु जी वीडियो में जेको मशवरो आहे, उहो इहो आहे त तव्हांखे जेकॾहिं अक़लमंद थियणो आहे त तमामु घणो पढ़ो, पढ़ण जी हिकिड़ी तरतीब ठाहियो, हिकिड़ो सिलेबस ठाहियो जेको मूं ॿुधायो आहे। ऐं थोरो वरी दोहिरायां थो, इंसानी तारीख़, इंसानी जदोजहदूं, इंसानी जियापे जूं जदोजहदूं,
इंडो पाक हिस्ट्री जंहिंखे हिंद सिंध जी तारीख़ चई सघूं था, पार्टीशन जी तारीख़, फ़िलासफ़ी, मार्क्सिज़म, अक्टूबर रेवोल्यूशन, जंग, पहिरीं महावारी लड़ाई ऐं ॿी सेकेंड वर्ल्ड वार, उन्हनि माण्हुनि कीअं गुज़ारियो ऐं उहे हिन मंज़िल ताईं माण्हुनि जो जेको माण्हुनि जो जियापो आहे, माण्हुनि जेका जदोजहद कई आहे पंहिंजे जियापे लाइ, उहो कहिड़े नमूने सां कई आहे, उहो तमामु ज़रूरी आहे, उहो पढ़िजे। उन खां अलावा हिकिड़ी ॿी शइ आहे, तारीख़ जो तक़रीर जो फ़न सिखिजे। तक़रीर कीअं ॻाल्हाइजे, स्टेज ते अचिणो त ॻाल्हाइणो कीअं, स्टेज सेक्रेटरी कीअं थियणो आहे, तक़रीर जो फ़न, उन ते खोड़ किताब मिलनि था। ऐं पाण में आम कचहरी जो कोडियो हुअणु खपे। कचहरी में इहे फालतू ॻाल्हियूं न हुअणु खपनि, इल्म ऐं अदब जूं ॻाल्हियूं हुअणु खपनि ऐं उन्हनि जा रंगीन दास्तान, ड्रामाई क़िस्म जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे सिखणु खपनि। तॾहिं ई पंहिंजो जेको इल्म में जेको इज़ाफ़ो थींदो। जीअं चयो वियो आहे त अना मदीनतुल इल्म, है हीअ वॾी ॻाल्हि आहे, हीअ ड्राड़ कोन्हे। नबी साईं चयो त अना मदीनतुल इल्म, माना इल्म जो शहर थियणु, इहो असांखे चयो थो वञे त अमीं बि थियो। इक़रा बेस्म रबिकल ज़ी ख़लक़, पढ़ो, अलाह ताला जो सचो नालो वठी पढ़ो। पढ़ण लाइ तमामु घणो चयो वियो आहे ऐं तमामु घणो पढ़ियो। आउं उन क़िस्म जो माण्हू आहियां त जेको माण्हू नथो पढ़े उहो कुझु नथो ॼाणे, जेको पढ़े थो उहो दुनिया जो वॾो माण्हू थिए थो। उहो भली ग़रीब जो ॿारु हुजे पर उहो ॻाल्हाईंदो न, उहो मोती निकिरंदा उनजे मुंहं मां। जेको वॾो पाढ़ू पुटु हूंदो ऐं उहो बहस मुबासी करण जो ॾांहुं उनखे ईंदो हूंदो, तॾहिं ईंदो तॾहिं पढ़ंदो। उहो पढ़ंदो त उहो वॾो माण्हू लिखिबो, भली ग़रीब हुजे। साथियो, वीडियो पसंदि अचे त जेको आहे सो सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं कमेंट्स ज़रूरु ॾियो। ऐं ईंदड़ वीडियो में अव्हांखे जेके मूं किताब ॿुधाया आहिनि उन्हनि में किताबनि जा नाला ॿुधाईंदुसि। जेको मूं इल्मु ॿुधायो आहे उहो त पढ़ो, पर आउं तव्हांखे मुख़्तलिफ़ किताबनि जा नाला ऐं हवाला ॾींदुसि त हे पढ़णु ज़रूरी आहे। मिसाल इंसान जा तारीख़ ते कहिड़ा किताब जेके हींअर मौजूदु आहिनि, जेके पुराणे ज़माने में लिखिया विया, आउं तव्हांखे सभु गॾु करे ॾींदुसि। हिते आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं हाणे पंहिंजो सिलसिलो इहो हलंदो त क़ाबिलियत कीअं वधाइजे। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच।